या जोगिन ते जेको ॻाल्हायो आहे तव्हां त असीं चऊं था त असांखे जेको जदीद अंदाज़ में भिटाईअ खे असांखे सम्झणो पवंदो। साईं ॿ वाक़िया जेके ॿुधाया उन्हनि ॿिनि वाक़ियनि सां हिकिड़ो अज़ीम वाक़ियो ॿियो थियो, उहो ई झोक वारे शाह इनायत जी शहादत। हाणे थोरो इन ते 2 मिंट आउं ॻाल्हाईंदुसि, ख़ासि करे साईं इरफान खे चवां थो। तव्हां साईं इरफान भिटाई जे बैत सां शुरू त आदेसी आदेस हितां करे हलिया, कापड़िन कल्ब में क्यों डुराणो देस, वैरागी नो वेस रावल ठगे रमिया। जॾहिं असां सूफ़िन जी ॻाल्हि कयूं था, उन दौर में उन हालातुनि खे असां जॾहिं ॾिसूं था त असांखे हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो नज़र अचे थो जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पंहिंजा फ़क़ीर पुछनि था त साईं छो भला तव्हां एतिरी माना तजस्सुस में छो आहियो, जो भिटाई खे चवणो थो पए त हाय हाय वहे हाय मन में महबूबन जी, जेरा जोश जलाया बुकिन बरे बाय, बसो मच मथाए जे विसा न वसो। जॾहिं फ़क़ीर वरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पुछनि था त साईं माजरा छा आहे, त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे अवाइली शुरूआती दौर में उन जवानी जे दौर में पंहिंजा ख़ासि माण्हू मोकिले थो त तव्हां झोक वारे पासे वञो, मूंखे हालात वठी जो मसइलो छा आहे। जॾहिं तव्हां पूरब जी ॻाल्हि कयो था, तव्हां ओभर जी ॻाल्हि कयो था, उहे जोगी जेके अचनि था त जेको आहे सो कच्छे काछोटी वारो जेको बेत आहे या जेको सिलसिलो आहे, उन में ही जॾहिं फ़क़ीर वञनि था, उन जा ख़ासि जेके फ़क़ीर भिटाई जा वञनि था, ऐं हिकिड़ो मीर अज़म खान खां वठी करे मीर यार मां कलोड़े ताईं, ऐं जेके बलीजा जेके बि वॾेरे टाइप जा साम्राजी जेके बि तबका हुआ, उनजे हिकिड़े महाविशाल जेके आहिनि से हिकिड़े ॾियार में शाह इनायत ऐं उन जा 20,000 जेके आहिनि हारी या जोगी आहिनि। जॾहिं उहा हिकमत मिली हले पई त उते उन्हनि खे चयो थो वञे त तव्हांखे जदीद अंदाज़ में विढ़णो पवंदो। पोइ हू जोगी वेस पंहिंजो ठकीनि था, शाह इनायत जा फ़क़ीर पंहिंजी ड्रेसिंग चेंज करे हू गेड़ू वेस अपनाइनि था। उन गेड़ू वेस अपनाइण खां पोइ हू जोगिन सां मिलनि था। हू जॾहिं छटे खां जोगी निकिरनि था, उहो हिकिड़ो महाविशाल ॾियार जे विचां थो अचे रस्तो न। जॾहिं उन रस्ते मां मटनि था त शाह इनायत जा जेके फ़क़ीर आहिनि, जिन जो वेस बि जोगिन जहिड़ो आहे, उन जे विचां उन सां गॾु हलनि था। तंहिंजे करे भिटाई चयो त जोगी अहिड़ा जहान में नूरी ऐं नारी जोगी अहिड़ा जहान में ॿिनि क़िस्मनि जा जेके जोगी आहिनि भिटाई जे नज़र में। हिकिड़ा उहे जोगी आहिनि जेके पूरब अचनि था, हिकिड़ा उहे जोगी आहिनि जेके शाह इनायत जा पंहिंजा वेस मचल हुन जा विढ़ाक हुन जा हारी आहिनि। असांखे इन्हनि सभिनी शयुनि खे ॻंढणो पवंदो न, वाक़िए खे वाक़िए सां ॻंढणो पवंदो। जेसीं असां वाक़िया न ॻंढींदासीं असांखे भिटाई सम्झ में न ईंदो। तव्हां ॾिसंदव जेको शाह इनायत जी शहादत आहे, उन खां अॻिते जी ॻाल्हि था कयूं त हू ॾोती छो था थियनि, हू केॾांहुं था वञनि, हू छो था पंहिंजे महबूब जी ॻाल्हि ॿुधी रोअनि छो था, छा मसइलो आहे, हू कहिड़ो महबूब आहे हुननि जो न, हू छो एतिरो रूपोश छो आहिनि, जबल में छो आहिनि, जो भिटाई बार बार चए थो हुन जी ॻाल्हि थो करे। त इहो नंढो हिकिड़ो मुंहिंजो सुवाल आहे तव्हां खां, पर इहा मूं ॻाल्हि पई कई त जॾहिं महाविशाल घेरे में या दाइरे में जेका जोगी आहिनि शाह इनायत जा, ऐं जेको आहे सो ही जेको सिंध जी जेका स्टेट आहे, जेका 3 पखर खां वठी करे छठे खां वठी करे जेको लाड़ा जेके उन्हनि जा जेके बादशाह हुआ, जेके उतां दौर जा हुक्मरान हुआ, उनजे घेरे में जॾहिं भिटाई हो त हू जोगी जेके शाह जा ख़ासि फ़क़ीर अंदरि न पिया वञी सघनि न। त भिटाई खे चवणो पियो पए त जेका ओरियां ई हाणी मेरियो मोल मां ख़बरूं साता सुतन जा जिते वह वेद। परेशानी हुई त शाह इनायत सां अंदर लाइ छा मसइलो आहे। सो उहा ई ॻाल्हि हुई, जॾहिं जॾहिं भिटाई सां लाज़मिया जोगी मिलियो हूंदो त काल कढियोसीं कापड़ी बाबू ॾेखारी, सामीअ सिलो सिर ते माल्हा मोचारी, ॾेई ॾेखारी फटे दिलि फ़क़ीर वियो। त मां चवां थो त अॼु जी जेका दरगाह आहे, अॼु जो जेको सूफ़िज़म आहे, उनखे असांखे शाह लतीफ़ भिटाई जी शाइरी ऐं तंहिं दौर में रोनमा थींदड़ अज़ीम वाक़िया शाह इनायत जो असां हुनखे अज़ीम वाक़ियो चवंदासीं, जो हुनजी जॾहिं शहादत थी त हिकिड़ो दफ़ो सिंध स्टेट जेका आई सो मुकमल तौर ते हिकिड़ी साम्राजी तबिके जे हथ में अची वई। उन्हनि जे गले में जेकॾहिं को अटके पियो त उहो शाह इनायत हो। त मां चवंदुसि त हीअ थोरी इन पासे ते नज़र विझे त उहो कहिड़ो पासो आहे, ऐं इन वाक़िए खे असीं कीअं ॻंढियूं, ऐं जदीद अंदाज़ में जेके सूफ़ी आहिनि, जेके खावड़ी आहिनि, जेके जोगी आहिनि, उहे जोगी शाह इनायत जो जोगिन खां ॿाहिरि न आहिनि। जेको उहो सॼो तसलसल आहे, जो भिटाई चए थो त जेको आहे सो उनजी शहादत खां पोइ, शाह इनायत जी शहादत खां पोइ जेको आहे सो मुल्क मिड़ी मंसूर कोई कोन्हे, केतिरा वारी ॻाल्हि आहे, जा जेको आहे सो जरथरवाई हिकिड़ी, ऐं सभई शइ थिया सूरीअ सज़ावार, अमा मंसूर हज़ार, कहिड़ा चाढ़ियो। त मां चवंदुसि अॼु जी दरगाह प्लस में अॼु जो शाह जो जेको खावड़ी किरदार, जेको शाह लतीफ़ भिटाई खे सम्झे थो, इन ॿिनि शयुनि खे ॻंढे उन्हनि वाक़ियनि सां। त
त मां साईं इरफान खे मूं इहो ई चवण पिया चाहियो तव्हां ॿिनि अज़ीम वाक्यनि जी ॻाल्हि त कई ॿिनि वाक्यनि जी पर मां चवंदो टियों अज़ीम वाक्यो भिटाई जे इन किरदार जोगी खे सम्झणु ज़रूरी आहे जेसीं तव्हां शाह इनायत खे न सम्झंदव तव्हांखे जोगी वारो किरदारु सम्झ न ईंदो वॾी महिरबानी वॾी महिरबानी लख लाइक एॾो वॾो ऐं घणा पासाऊं मौज़ू आहे ऐं सिंध जो समाज जेको ॼण त बाज़ार संड थी चुको आहे सिंध जूं दरगाहूं ऐं जेके साहिब तसव्वुफ़ सर्जन था उन्हनि जो प्रैक्टिकली तरह ॼण त को किरदारु नज़र न पियो अचे उन टाइम ते अहिड़े ॾुकार जे दौर में अहिड़ी कचहरी जेका कचहरी वरी असांजे ख़्यालनि में गुम करे छॾे थी ऐं ईअं पियो महसूसु थिए गाजी साईं जा लख अहसान जो सभिनी साथियुनि खे गॾु कयो असांखे ॿुधण जो मौक़ो ॾिनो अथसि ॻाल्हि वरी बि इहा आहे ऐं इहो सुवालु आहे इहो सुवालु डिबेटेबल आहे बहस जोॻो आहे त आख़िर उहो किरदारु छो न पियो अपनायो वञे ॾाढो घण पासाऊं सुवालु आहे मुंहिंजो बि सुवालु आहे इरफान साईं बि सुवालु करे वियो हाणे असांखे तलाश आहे त हिन जो जवाबु केरु ॻोल्हे शाह साईं जा पारकू अहमद साईं ऐं ॿिया दोस्त वेठा आहिनि उन्हनि खां ई उमेदु करे सघिजे थी बहरहाल आऊं अॼु जे कचहरी उनजो मौज़ू राग विराग में ॿुधंदासीं पर जेकर हिनखे कुझु टाइम जेकर वधीक मिली वञे ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि जा सुवाल ऐं ख़्याल अचनि पिया त ॼण त पाण सभई ॻोल्हा हुआ मुतलाशी आहे उन सुवाल जे जवाब खे तलाश करण जी कोशिशि कयूं पिया सो आऊं त बसि गुज़ारिश ई करे सघां थो छाकाणि त लतीफ़ साईं सां अक़ीदत जे हिसाब सां त हिकिड़ो संबंध आहे पर असां हुनखे बदकिस्मती सां न पढ़ियो आहे इन करे जेकॾहिं उतां तलाश कंदासीं त फ़क़ति इहो ई किरदारु मिले थो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको ई असांखे कंहिं मंज़िल जे तरफ़ वठी वेंदो तव्हांजी वॾी महिरबानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वहीब साईं ॾाढो सुठो सुवालु हिकिड़ो अहिड़ो महफ़िल में रखियो आहे जो तरे में बीह रहियो आहे ऐं यकीनन जो जवाबु हूंदो किथे न किथे हूंदो मां ख़ुशकिस्मतीअ सां सूफ़ी यूनिवर्सिटी में बि पढ़ियो आहियां इत्तिफ़ाक़ात डिप्लोमा सूफ़ीज़म में या MA वारे साइड ते कुझु वक़्तु अच्छा सूफ़ीज़म हाणे पीस वारे हवाले सां सॼी दुनिया में इंटरनेशनली पढ़ायो वञे थो छो त जॾहिं तव्हां इल्म जे कतार में सूफ़ीज़म खे आणियो था त इन जो मतिलबु त उनजो इतलाक़ जेको आहे उहो ईअं ई थींदो जीअं रियाज़ी जो थींदो जीअं सोशल साइंस जो थींदो जीअं बायोलॉजी जो थींदो सॼी दुनिया में हिन वक़्तु मुल्कनि जे जंगनि जो जेको हल आहे उहो सूफ़ीज़म में आहे माना जेको जहिड़ेकारी वारे माहौल में हिक ॿिए जी बर्दाश्त जेके असां इंटरफेथ हारमोनी चऊं था बेनुल मज़ाहिब जेका हिकिड़ी ईअं खणी चऊं त ख़ासि हिकिड़े पंध ते रखी बेनुल मज़ाहिब जेका दोस्ती आहे त हर मज़हब हिक ॿिए खे बर्दाश्त करे ऐं उनखे उनजी आज़ादी मिले उनखे उनजा हक़ हुजनि इबादतुनि जा सोचण जा अच्छा मुंहिंजो बाबो बि माना सूफ़ी हो मूंखे यादि आहे त हिकिड़ो माण्हू आयो उन जी चयो त असांजे उताक ते त चई त साईं मां मुस्लमान थियो आहियां नओं अॻु में को हिंदू हुउसि या मेघवाड़ हुउसि त बाबा चयो त यार छो तूं त उते ठीकु हुए
उहो त तुंहिंजो खानो अहिड़ो हो जंहिंमें तूं फिट हुए। तूं जेकॾहिं पंहिंजे खाने में ई फिट कोन पई थी त तूं ॿिए खाने में फिट कीअं थींदे? त इन हवाले सां तसौफ साइंस आहे। पर ही सवाल बीही रहियो आहे। मां हिकिड़े ॿिए पासे आणणु थो चाहियां महफ़िल खे, त लतीफ़ साईं, छो त ही प्रोग्राम लतीफ़ साईं जे टाइटल सां आहे ऐं सूफ़ियुनि जो इमाम असां वटि लतीफ़ साईं आहे। लतीफ़ साईं असांजे नई नस्ल ताईं नथो पहुचे, इहो अलमियो आहे। सिंधी ॿोलीअ जो ख़तमु थियणु इहो बि हिकिड़ो अलमियो आहे पंहिंजी जाइ ते। पर असांजे समाजनि में लतीफ़ जे पढ़ण वारो जेको रवैयो आहे उहो ख़तमु थींदो पियो थो वञे। हाणे उन में असांजा सिंधी माण्हू माना असां वटि हिकिड़ी रवायत रही आहे त जीअं क़ुरान घर में ज़रूरी आहे तीअं लतीफ़ साईं जो रिसालो बि घर में ज़रूरी आहे। अच्छा, उहो भली पढ़ूं न पढ़ूं पर उहा रवायत अञा आहे, पर उहा रवायत प्रैक्टिकली असांखे हुजणु खपे न। असांजा उहे ख़ानदान जेके लतीफ़ साईं वारे हवाले सां पारखू रहिया आहिनि, हाणे उन जूं पुठियूं नस्लूं उन नहज ते कोन्हनि या उन लाइन ते कोन्हनि। मूं मोहम्मद मूसा जोखियो जी ऑटोबायोग्राफी रिकॉर्ड कई हुई ऐं उनखे छपरायो आहे। उन में जॾहिं ॻाल्हि निकिती हुई पढ़ वारे ठोरे जी, त उते जॾहिं उन्हनि कुझु माण्हुनि सां या वेझर जी ॻाल्हि आहे, चयो त भई तव्हां वटि त तव्हां जेके बि माण्हू आहिनि उहे लतीफ़ साईं जा यादि हाफ़िज़ आहिनि हुआ। त उन में हिकिड़े माण्हू चयो त असां जॾहिं खां लतीफ़ पढ़णु छॾियो आहे त असां तरक़ी करणु शुरू कई आहे। ऐं हाणे अच्छा हुननि जो त तव्हांजूं मायूं बि लतीफ़ साईं जूं यादि हाफ़िज़ हुयूं। हाणे इहा जेका जदीदियत जी हिकिड़ी लहर आई आहे उन में ईअं थियो आहे त लतीफ़ साईं जी जो जेको इल्मु आहे उहो किथे कुंड ते पियो आहे। त मां जेको सवाल उथारणु थो चाहियां त दरगाहुनि खां वेंदे एजुटेशन ताईं उहो बि हिकिड़ो रस्तो आहे, पर उन खां अॻु में इहो पैगाम त पंहिंजनि बचनि ताईं पहुचायूं त लतीफ़ आहे छा या लतीफ़ जो फ़िक्र छा आहे। उन हवाले सां मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी सलाह आहे, छो त मां पंहिंजे तौर ते हिकिड़ी कोशिशि कंदो रहियो आहियां त सुरनि खे हिकु त असां वटि ईअं आहे त सुरनि में जेके बेत आहिनि उहे सीक्वेंस में कोन्हनि ऐं जेका हाणे सिंधी ॿोलीअ जी जेका स्टेटस आहे उन जे खे थो ॾिसिजे त लतीफ़ साईं जो रिसालो थोरो ॾुखियो थो लॻे। हालांकि जेकॾहिं इश्क हुजे त इहो ॾाढो सवलो आहे। उन में मुंहिंजी हिकिड़ी सलाह इहा आहे हिन सॼे बज़्म खे त आउं त नंढो शागिर्दु आहियां ऐं लतीफ़ साईं खे रुॻो ख़ुशबू सिंघी आहे। मां माना उहो नथो माना दावेदारी त आहे ई कोन्हे, पर जे कुझु सुर आहिनि बल्कि सभ जो सभु सुर आहिनि उन्हनि खे हिकिड़ी नई तरतीब ॾिनी वञे कहाणी जे रूप में, जंहिंमें लीला चनेसर थी सघे थो, ससुई पुनू थी सघे थो, सुहिणी थी सघे थी, रामकली थी सघे थो, सभ जो सभु। मिसाल मूं हिकिड़ो नंढो कमु कयो हो, उहो त ससुईअ जी कहाणी असां पंहिंजे ईंदड़ नस्ल खे कीअं सम्झायूं, कीअं ॿुधायूं। हेॾो सारो रिसालो उन मां सुर कढी ॿार खे ॾाढो ॾुखियो लॻंदो, जेको इंटरनेट जो आदी थी वियो आहे ऐं मवाली थी वियो आहे, उनखे सिधो त करे रखूं न असीं। हाणे उन में जीअं क़ुर पाक जा सिपारा असां अलॻि अलॻि कंदा आहियूं त हिकिड़ो नंढड़ी कोशिशि थी सघे थी हाणे सुर ससुई जेकॾहिं आणिजे, मूंखां ग़लती थी वञे का जेकॾहिं बेत पढ़नि त मूंखे माफ़ी ॾिजो। मूं हिकिड़ी नंढी कोशिशि कई हुई। हाणे ससुईअ जी आखाणी जॾहिं शुरू थिए थी त ससुई हाय घोड़ा थी करे त पुनू खे वठी विया ॾेर, त लतीफ़ साईं चयसि थो
त सुतीअ संझे मुंहुं वेड़े मुंहिंजी उजागो अखियुनि खे यादि न ॾेई हथां तोपे थी कचो के जिन खे करे हाणे जॾहिं ससीअ जी अखि खुली आहे त हा बि नी इहो त माना वॾो कांड थी वियो। हाणे छा करणु खपे? माउ खे थी चवे त माउ विहाणो वार खण पथराणी पंहिंजी जेकी ॾिनई ॾेज में सो सभोई सार वञा थी वणकार ॾिठुमि पेर पूअ जो। हाणे जेॾी महिल वञण जी तयारी थी करे मां इहा सॼी ॻाल्हि कहाणीअ में थो ॿुधाइणु चाहियां त इन स्टाइल में उहो अचणु खपे। त सर्दियूं थियूं अचनिसि चवनिसि थियूं त तूं असां गॾु जी केॾा आहियूं जवान थिया आहियूं हाणे तूं वरी अकेले कीअं वेंदीअ असां तोसां गॾु हलंदियूंसीं। त उन्हनि खे थी चए त सरदियूं सारी सुञ पता खां मूंसी हले पाणी न आहे बंदि घणो अॻियां रहो रुञ मतां मरी उञ काॾे पारां थो पिणीअ खे इन करे वापसि ऐं अकेली वेंदसि। हाणे जीअं ई उन राह में थी वञे त लतीफ़ साईं रिपोर्टिंग थो करे असांखे ॿुधाए थो त ॿलर लॻो बाण सो जूए जरा थी समुंद मरे मछिए पई पछाड़े पाण ससी सूरन साण संभोड़ी सयन चए। हाणे राह शुरू थिए थी राह में इलाही सारा बेत आहिनि अॻियां टकर टर मथां रो रतियूं थिए इनखे मिलाईंदो उन में विच में हू चवे थी त काकुल कुठी जा कफन तंहिंकी न थिए मंझ शहादत सां लुॾे लाड करे हिकिड़े पासे काकुलनि जी ज़िक्र आहे ऐं वरी उनजो दिमाग़ आहे ज़हन आहे वरी चए थी त नकी थियां संग में नकी संगीणी आया कमीणी ज़ात बरोची न चोड़ा ख्वाहिश उनजी महबूब जी वरी हुनखे पाण खे जेको आहे अॻियां थाबो थो चई छा पई करे। हाणे मूंखां मुंहिंजे ज़हन में हीअं खोड़ सारा बेत इहा लाइन आहे जेका अचे थी। अच्छा उन में ईअं आहे त वट वीह थियूं को ॼाणा कोई अकेई विया हा केचा उभरे केतिरियूं माज़ूरियूं हुयूं। हाणे इहा हिकिड़ी ससी कोन निकिती हुई अलाए कई निकितियूं हुयूं केचा उभरे केतिरियूं माज़ूरियूं हुयूं वाटूं वीह थियूं को ॼाणा कई विया। हाणे विच में जेॾी महिल हुनजी मौत हाणे शयूं थियूं आहिनि ॾाढियूं इहे प्लेसमेंट कजे बेतनि जी हिकिड़ी नई प्लेसमेंट कजे जीअं हिकिड़ी कहाणी आखाणीअ जी शिकिल अचे त ऐं उन कॾहिं परीअ खे आयो इज़राइल हाणे कैफ़ियतूं आहिनि उन पंध में हलंदड़ हिकिड़ी औरत जूं जेके इश्क छिकियो आहे ऐं उन कॾहिं परीअ खे आयो इज़राइल चोराणे सी जेड़ियूं नकी काल नकील आयो मौत दलील मारींदो मुराद खां। हाणे सोचा उनजी सेल्फ पंहिंजी पाण सां थी ॻाल्हाए ऐं उन कॾहिं परीअ खे तूं थो लही सिज ऐं जे ॾींहुं सनेहा नी प्रिया खे ॾिठ वञी केच चएज त वेचारी वाट हुई। हाणे हिते सॼो सफ़र जेको हले थो पछाड़ीअ में वञी हिकिड़ो अजीब भेत आहे असां किथे बि हुनखे खुटाए सघूं था। उहो इहो आहे त हा मूंखे यादि अची वेंदो सॉरी त हा न उहो सम्झा न निकिरो थो वञे हा त उन हवाले सां मां इहो पियो चयो त लतीफ़ साईं जे मुख़्तलिफ़ सुरनि खे ही हेॾा सारा पारखू वेठा आहिनि जेके
हितां वञण खां पोइ मुख़्तलिफ़ पंहिंजे किरतुनि में लॻी वेंदा आहिनि। असीं ॿियो कुझु बि न करे सघूं जेकॾहिं अहिड़ा 5 माण्हू या 8 माण्हू हिकिड़ी निशस्त या 2 निशस्तूं या 4 निशस्तूं या 8 निशस्तूं उन में वेही जेकॾहिं ये रिकॉर्ड बि करे वठूं त इन बेत खां पोइ छा, हिन बेत खां पोइ छा, हिन बेत खां पोइ छा, त इहा हिकिड़ी कहाणी जो जी शिकिल वठंदी। ऐं कहाणीअ जी शिकिल जॾहिं अचींदी त पढ़ंदड़ खे आसानी थींदी लतीफ़ साईं खे सम्झण में। तो इन हवाले सां नंढी गुज़ारिश आहे त इन सॼी महफ़िल खे हिकिड़ो जेकॾहिं काराइतो रंग ॾेई सघिजे थो त उहो इहो ॾेई सघिजे थो त अवां मुंहिंजा जेके बि वेझा माण्हू आहियो, हलो हा ठीकु आहे, अवां मुंहिंजा जेके बि अच्छा अवां मुंहिंजा जेके बि लतीफ़ साईं खे पढ़ंदड़ ऐं लतीफ़ शनास आहियो उहे गॾिजी वेही इन्हनि बेतनि जी तरतीब ठाहियूं ऐं रिसाले खे हिकिड़ी नई कहाणी नमूने आणियूं। भली उहे सुर अलॻि हुजनि, ख़बर त पए त लीला चनेसर आख़िर किसो छा हो, ससुईअ जो किसो छा हो, सुहिणीअ जो किसो छा हो। इन हवाले सां मुंहिंजी ॾाढी गुज़ारिश हुई त हिकिड़ो जेकॾहिं भलो कमु थी सघिजे थो उहो थी सघे थो। बिस्मिल्लाह।